अच्छा पंहिंजे स्कूल में आयो हुअसि हाणे वरी नौजवाननि मूंखे फ़ोन कई त साईं हिते अचो थोरो मसइलो थी पियो आहे ऐं माना जेको आहे सो कारवाई थी आहे ऐं हिते अचो। मां किथे ॿियो स्कूल आहे हिते असांजो ॻोठ जो बॉइज़, त हिते मां जीअं ई पहुतो आहियां त हाणे मूंखे ॾेखारण छा पिया चाहिनि। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे असां सभिनी जे लाइ। हे ॾेखारण छा पिया चाहिनि मूंखे, मसइलो कहिड़ो आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे हे ॾिसो, ऐं ही डेली जो कमु आहे, हे हिकु दफ़ो न थियो आहे, डेली जो कमु आहे। सो डेली छा थो थिए असांजे स्कूलनि में, सिंध जे ॻोठनि में ॿहिराड़नि में, हे तव्हां ॾिसो। हाणे हे फर्नीचर जी खोट आहे, हिते हे यूज़ थींदो आहे जेको आहे सो वेहण जे लाइ। हिते हे काकूस करे विया आहिनि, ठीकु आहे। हे उस्ताद जी चेयर आहे, ठीकु आहे। हे उस्ताद जी चेयर आहे, हिन ते काकूस करे विया आहिनि। अच्छा अञा तरसो हिकिड़ो मिंट, हे दरवाज़ो भञी करे अंदरि गिड़नि था। हिकिड़ो ख़ामोश। अच्छा छा कयो अथनि हिन, अच्छा हिन बोर्ड खे बि हिते ही करे काकू माना सां हिते थिफे विया आहिनि। हिन बोर्ड खे काकूस हणी विया आहिनि पंहिंजो। मां तव्हांखे ॿाहिरि बेंच ॾेखारी ऐं कुर्सी ॾेखारी ऐं हिते अंदरि आया आहिनि। हे काकू हिनखे सॼे बोर्ड खे सॼो आहे सो थिफियल हो, ख़राबु थियल हो। ॿारनि अची करे हिते टीचर आहे साईं, हिननि अची हिते साफ़ कयो आहे ऐं हींअर पढ़ाई जो सिलसिलो खाननि में अंदरि माना किन करे विया। खाना कढी हंगी वरी खाना हिते हणी वियो। हाणे इहा सूरत हाल आहे हिते। माना हे स्कूल आहे, हिते ॿार तैलीम था पिराइण अचनि ऐं हिते माना इहा सिचुएशन आहे रोज़ी। हे खाना साईं चए पियो त हिननि में काकूस करे हिन में बंदि करे विया हली। हा हाणे इहा छा चइजे, हे ॿार आहिनि, हे असांजो मुस्तक़बिल आहिनि, ठीकु आहे। ऐं ही स्कूलनि मां ई हे अॻिते हली कुझु तइलीमी तरबियत पिराए करे अॻिते समाज जो हिसो बणिजंदा। हाणे ही जेकॾहिं ही स्कूल उस्तादनि सां अहिड़ियूं हरकतूं थींदियूं, स्कूलनि सां अहिड़ियूं हरकतूं थींदियूं त पोइ हाणे सम्झी छॾिजे त हे माण्हू छा था चाहिनि ऐं असांजे नसलनि सां, असांजे मुस्तक़बिल सां छा था करणु चाहिनि। ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हिते असांजा ॿार पढ़ण था अचनि, हे डेली हिते पढ़ण ईंदा आहिनि।